आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां यौम आज़ादी के मौके ते पाक फौज अगुणन फौजियन के मान में आजियाणो। ISPR मूजिब तकरीब में रिटायर्ड फौजी ऑफिसरन और सिपाहियन की वॾे अंग में शिरकत। COASU रिटायर्ड फौजियन के खिराज तहसीन पेश। आर्मी चीफ पारां फौजी अमलदारन के लगाव और कौम की तारीख़ की जोड़जक में अहम किरदार अदा करण की वाखाण। आर्मी चीफ चैलेंजेस जो मुकाबलो करण लाइ इतिहाद और लचक की बुनियादी अहमियत ते जोर दिनो। आर्मी चीफ दुश्मन की हथ ठोकिन खबरुन और प्रोपेगेंडा के खतरन का खबरदार करे छो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चवे तो अगुणन फौजिन मुल्क की तरक्की में अहम किरदार अदा किया। कौम के अटल हिमायत से अड़न समूरन साजिशन के नाकाम बनाईंदासीं। शिरपसंद अंसर अवाम और हथियारबंद फौज में विछा पैदा करण की कोशिश कन पिया। पेरिस ओलंपिक में गोल्ड मेडल खटींदड़ कौमी हीरो अरशद नदीम की कराची में CM हाउस आमद। वडे वजीर सैयद मुराद अली शाह से मुलाकात। सीनियर सूबाई वजीर शहर इनाम मेंबर नासिर हुसैन शाह और बिया वजीर भी मौजूद। वडे वजीर जो चवण है अरशद नदीम कौम जो हीरो है। हुन गोल्ड मेडल हासिल करे पाकिस्तान जो नालो रोशन किया। पूरी कौम के अरशद नदीम ते फख्र है। पूरो पाकिस्तान इज्जत और प्यार दई रो है। जेतरो शुक्र कजे उतरो घट है। कराची की कारोबारी मानुन तमाम घणो हौसलो दिनो। पेरिस ओलंपिक्स में गोल्ड मेडल खटींदड़ कौमी हीरो अरशद नदीम की गवर्नर सिंध से गड प्रेस कॉन्फ्रेंस। गवर्नर कामरान टेसोरी जो चवण है अरशद नदीम IT सेंटर्स में पढ़ंदड़ बारन लाइ 100 लैपटॉप दियण जो ऐलान किया है। कराची की कारोबारी शख्सियतन अरशद नदीम के प्लॉट नकद इनाम और बिन तोहफन से नवाजियो। सिंध के मानुन दरख्वास्त कई तो अरशद नदीम सिंध के मुख्तलिफ शहरन जो दौरो करे काल 10 करोड़ रुपया मालियत जा तोहफा अरशद नदीम के पेश किया विया। सिंध हुकूमत तरफा ऐलानिल 5 करोड़ रुपयन जो चेक भी अज खेस दिनो वेंदो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान पंहिंजे क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। मोहम्मद बिन सलमान पंहिंजे क़त्ल जे ख़दशे बाबति अमरीकी कांग्रेस जे मेंबरनि खे आगाह करे छॾियो। चवे तो सऊदी इसराइल लाॻापन जी बहाली ऐं अमरीका सां सहकार लाइ पंहिंजी जान ख़तरे में विझी छॾी आहे। मोहम्मद बिन सलमान मिस्र जे मक़तूल सदर अनवर सादात जो भी हवालो ॾिनो, जंहिंखे इसराइल सां कैंप डेविड मुआहिदे खां पोइ क़त्ल कयो वियो हो। बलोचिस्तान में एहतजाज जो बहानो बनाए बदमनी पैदा कराइण जूं कोशिशूं कयूं पई वञनि। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी के खात्मे लाइ कोशिशुनि में रुधल आहिनि, पर रियासत ख़िलाफ़ मुंज़िम साज़िश तहत वाक़िया थी रहिया आहिनि। DC पंजगोर ज़ाकिर बलोच के बेदर्दी सां शहीद कयो वियो, जंहिंजी मज़म्मत कजे थी। शहीद ज़ाकिर बलोच जे ॿारनि जी तालीम जो ख़र्च हुकूमत बर्दाश्त कंदी ऐं संदसि ख़ानदान खे अकेलो न छॾियो वेंदो। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त काल्ह असां 12 नादरा सेंटर्स जो इफ़्तिताह कयो आहे। असांजी हुकूमत रिफॉर्म्स एजेंडा ते कमु करे रही आहे। असां मज़दूरनि जी 500 ॿारनि खे तालीम लाइ इस्लामाबाद मोकिले रहिया आहियूं। चमन में ट्रांसपोर्टर्स जो मसइलो हल कयो वियो आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त 9 मई ते जेके हमला थिया उन्हनि हंधनि जी निशानदही में जनरल फैज़ हमीद जो किरदार हो। आर्मी चीफ जी मुक़ररी वक़्तु जनरल फैज़ लाॻापियल हल्कनि सां गॾिजी कोशिश कई त खेसि आर्मी चीफ बणायो वञे। जनरल फैज़ हमीद पंहिंजे माज़ी जे किरदार जी बि वज़ाहत कई, मुस्तक़बिल बाबति यकीन बि ॾियारियो। जनरल फैज़ खे आर्मी चीफ न बणायो वियो त हुन PTI जे परेशान ज़हन खे इस्तेमालु कयो ऐं 9 मई ते फ़ौजी हदफ़नि जी निशानदही कई। भारत की यौम आज़ादी के कश्मीरी अज सॼी दुनिया में कारे ॾींहं तौर मल्हाए रहिया आहिनि। कुल जमायती हुरियत कॉन्फ्रेंस के सर ते भारत के गैर कानूनी कब्जे ख़िलाफ़ वलारियल कश्मीर में हड़ताल मुज़ाहिरा। हुरियत अॻवाननि जो चवण है त कश्मीरी भारत के एक मज़बूत पैगाम मोकिलिन त उहे इन कब्जे के रद्द कनि था। भारत के वलारियल कश्मीर में पंहिंजो आज़ादी जो दिहाड़ो मल्हाइण जो को कानूनी या इख़लाक़ी हक़ नाहे। आज़ाद कश्मीर के गादी वारे शहर मुज़फ़राबाद में भी कश्मीरियुनि तरफ़ां भारत ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो।
गर्मियुनि जी मोकलुनि खां पोइ सिंध ऐं पंजाब में स्कूल खुली विया। तालीम खाते मूजिबि सूबे जे सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि अॼु खां मामूल मुताबिक़ तदरीसी अमल शुरू थी वियो। तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जी समूरनि शागिर्दनि खे ध्यान ऐं अज़्म सां पढ़ण जी हिदायत। सरदार शाह चवे थो उस्तादनि जी महिनत ज़रिए बर्तन सां तालीमी निज़ाम में बहितरी आई आहे। सिंधु दरिया में पाणी वहकरनि जी सूरत हाल। गुड्डू बैराज वटि विचोले ऐं सखर बैराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। गुड्डू बैराज वटि मथां पाणी जो वहकिरो 3,87,958 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 3,57,646 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथां वहकिरो 3,89,760 ऐं हेठां वहकिरो 3,46,640 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वहकिरो 1,95,334 ऐं हेठां वहकिरो 1,55,979 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्की बरसात। मौसमियात खाते शहर में 16 खां 19 अगस्त ताईं बरसात की अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त हैदराबाद, ठटे ऐं बदीन में अॼु हल्की बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते जी इस्लामाबाद समेत मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में भी बरसात की अॻकथी। कराची भरिसां नादरन बाईपास वेझो ट्रक ऐं शहज़ोर में टक्कर। 2 ॼणा फौत, 20 ज़ख़्मी। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौतियुनि में गुलाम हुसैन ऐं मोहम्मद काइम शामिल। मीरपुर माथेले वेझो कोलाची बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो 1 ॼणो क़तल। कोल्होड़ा चौक वटि झेड़े दौरान साली मोहम्मद कोलाची मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि जो मीरपुर माथेले में SSP ऑफिस अॻियां लाश रखी एहतिजाजी धरणो। क़ौमी शाहराह ते रोड ब्लॉक। ऐं तंगवाणी में हथियारबंदनि जो गश्त कंदड़ पुलिस जी टीम ते हमलो। 3 अहलकार ज़ख़्मी अहलकारनि खे मक़ामी अस्पताल मां तिब्बी इमदाद ॾियण बाद सखन ॾिनो वियो। ज़ख़्मियुनि में यूनुस जखरानी ऐं हनीफ़ मलिक समेत 3 अहलकार शामिल।